ओम शांति। अॼु जी मुल्य तारीख़ आहे 4/11/2025। अॼु मिठा मिठा बाप दादा चवनि था, मीठे मीठे ॿार हाणे त सत्य बाप द्वारा सत्य देवता ठहूं था। हाणे असां सत्य बाप द्वारा सत्य देवता ठहूं था, इन करे सतयुग में सत्संग करण जी ज़रूरत न आहे। प्रश्न आहे, सतयुग में देवताउनि सां कोई बि विक्रम न थी सघंदो आहे, छो? उत्तराशु जी उन्हनि खे सत्य बाप जो वरदान मिलियल आहे। विक्रम तॾहिं थींदा आहिनि जॾहिं रावण जो श्राप मिलंदो आहे, लॻंदो आहे। सत्य त्रेता में त आहे ई सदगति, उन समय दुर्गति जो नाम ई न आहे। विकार ही न आहिनि जो विक्रम थिए, विकार ही न आहे जो विक्रम थिए। सतयुग द्वापर कलयुग में सभिनि जी दुर्गति थी वई आहे, थी वेंदी आहे, इन करे विक्रम थींदा रहंदा आहिनि। इहा बि सम्झण जी ॻाल्हि आहे, है न। विकार ही न जो विक्रम थिए। द्वापर कलयुग में सभिनि जी दुर्गति थी वेंदी आहे, इन करे विक्रम थींदा रहंदा आहिनि। इहा बि सम्झण जी ॻाल्हियूं आहिनि त सतयुग त्रेता में सदगति आहे, दुर्गति न आहे। द्वापर कलयुग में रावण जे श्राप जे कारण दुर्गति थी वेंदी आहे, दुर्गति थी वेंदी आहे, इन करे विक्रम थींदा रहंदा आहिनि। ओम शांति। मिठी मिठी रूहानी ॿारनि प्रति बाप वेही सम्झाईंदा आहिनि। हीअ सुप्रीम बाप बि आहे, सुप्रीम टीचर बि आहे, सुप्रीम सतगुरु बि आहे। बाबा जी अहिड़ी महिमा ॿुधाइण सां ऑटोमेटिकली सिद्ध थी वेंदो आहे कि श्री कृष्ण कंहिंजो बाप न आहे, उहो त नंढो ॿारु आहे, सतयुग जो प्रिंस आहे। उहो टीचर बि न थी सघे, ख़ुदि ई वेही करे टीचर सां पढ़ंदा आहिनि। गुरु त हुते हूंदा ई न आहिनि, छो जो हुते त सभिनि जी सदगति आहे। अधु कलाक सदगति, अधु कलाक दुर्गति, त हुते आहे सदगति। इन करे ज्ञान जी हुते दरकार ई न रहंदी आहे, नाम बि न आहे, छो जो ज्ञान सां 21 जन्मनि जे लाइ सदगति मिलंदी आहे। पोइ द्वापर कलयुग में, कलयुग अंत ताईं दुर्गति आहे, है न। नाम बि न आहे, छो जी सदगति ऐं दुर्गति जो, छो बाबा चवनि था हुते त सदगति आहे, इन करे ज्ञान जी हुते दरकार न आहे। नाम बि न आहे, छो जी ज्ञान सां 21 जन्म जे लाइ सदगति मिलंदी आहे न। पोइ द्वापर सां कलयुग अंत ताईं दुर्गति आहे, त श्री कृष्ण पोइ द्वापर में कीअं ईंदा, इहे बि कंहिंखे ध्यान में न ईंदो आहे। हिकु हिकु ॻाल्हि में ॾाढा गुह्य राज भरियल आहिनि, जो सम्झाइणो ॾाढो ज़रूरी आहे। उहो सुप्रीम बाप टीचर आहे। अंग्रेजी में सुप्रीम ई चइबो आहे न। अंग्रेजी अक्षर कुझु सुठा हूंदा आहिनि, जीअं ड्रामा अक्षर आहे न। ड्रामा खे नाटक न चईंदासीं, नाटक में त अदली बदली थींदी आहे न। इहा सृष्टि चक्कर फिरंदो ई रहंदो आहे, है न। ड्रामा खे नाटक न चईंदासीं, नाटक में त अदली बदली थींदी आहे। इहा सृष्टि चक्कर त फिरंदो ई आहे। ईअं चईंदा बि आहिनि, परंतु कीअं फिरंदो आहे, हू बहू फिरंदो आहे या चेंज थींदो आहे, इहे कंहिंखे बि पतो न आहे। चईंदा बि आहिनि, बनी बनाई बन रही। ज़रूर कोई खेल आहे जो वरी खां चक्कर खाईंदा रहंदा आहिनि, है न। त बाबा असांखे चवनि था, ड्रामा खे नाटक न चईंदासीं, नाटक में अदली बदली थींदो आहे, ड्रामा एक्यूरेट ठही वेंदो आहे, हू बहू फिरंदो रहंदो आहे, है न। त ज़रूरु कोई खेल आहे जो वरी चक्र खाईंदा रहंदा आहिनि। हिन चक्र में मनुष्य खे ही चक्र लॻाइणो पवंदो आहे, हिन चक्र में मनुष्य खे ही चक्कर लॻाइणो पवंदो आहे। त अच्छा, इहे चक्र जी आयुष आहे, कीअं रिपीट थींदो आहे, इन खे फिरण में केतिरो समय लॻंदो आहे, इहे कोई न ॼाणंदो आहे। इस्लामी, बौद्धी आदि इहे सभु घराना आहिनि,
जंहिंजो ड्रामा में पार्ट आहे न, इस्लामी बौद्धी आदि ये सभु ड्रामा आहिनि, ये सभु घराना आहिनि जंहिंजो हिन ड्रामा में पार्ट आहे, है न। अदली बदली न थी सघंदो आहे, त नाटक ऐं ड्रामा। तव्हां ब्राह्मणनि जी डिनाइस्टी न आहे, उहो ब्राह्मण कुल आहे न, सर्वोत्तम ब्राह्मण कुल चइबो आहे न, देवी देवताउनि जो बि कुल आहे। हीअ त सम्झाइणु ॾाढो सहज आहे। सूक्ष्म वतन में फ़रिश्ता रहंदा आहिनि, हुते हड्डी मांस हूंदी न आहे। देवताउनि खे हड्डी मांस आहे न। ब्रह्मा सु विष्णु, विष्णु सु ब्रह्मा। ब्रह्मा जी नाभि कमल सां ब्रह्मा शो ॾेखारींदा आहिनि। सूक्ष्म वतन में त इहे ॻाल्हियूं हूंदियूं न आहिनि, न जवाहरात आदि थी सघंदा। इन करे ब्रह्मा खे सफ़ेद पोशधारी ब्राह्मण ॾेखारियो आहे। ब्रह्मा साधारण मनुष्य ॾाढे जन्मनि जे अंत में ग़रीब थी वियो। हिन समय आहे ई खादी जा कपिड़ा। इहे वीचारा सम्झंदा न आहिनि कि सूक्ष्म शरीर छा हूंदो आहे। तव्हांखे बाप सम्झाईंदा आहिनि, हुते आहिनि ई फ़रिश्ता जेके हड्डी मांस न हूंदो आहे। सूक्ष्म वतन में त इहे श्रृंगार आदि थियणो न खपे न, परंतु चित्रनि में ॾेखारियो आहे त बाबा उन्हनि जो ई साक्षात्कार कराए पोइ अर्थ सम्झाईंदा आहिनि। जीअं हनुमान जो साक्षात्कार कराईंदा आहिनि न, उहा हनुमान जीअं कोई मनुष्य न थींदो, है न। उहा हनुमान जीअं कोई मनुष्य न थींदो आहे। भक्ति मार्ग में अनेक प्रकार जा चित्र ठाता आहिनि। जंहिंजो विश्वास वेही वियो आहे, हुननि खे अहिड़ो कुझु चओ त बिगड़ी वेंदा। देवियुनि आदि जी केतिरी पूजा कंदा आहिनि, पोइ उन्हनि खे डिॿोए ॾींदा आहिनि। इहा आहे ई भक्ति मार्ग। भक्ति मार्ग जी दलदल में गले ताईं फसियल आहिनि त पोइ निकिरी कीअं सघंदा। कढण ई मुश्किल आहे न। कोई त ॿियो ई कढाइण जे निमित ठही ख़ुदि ई डुबी वेंदा आहिनि, ख़ुदि गले ताईं दुबनि में फसी वेंदा आहिनि, अर्थात काम विकार में किरी पवंदा आहिनि। इहे सभिनि खां वॾी दुबनि अर्थात दलदल आहे। सत्युग में ई ॻाल्हियूं न हूंदियूं आहिनि। हाणे त सत्य बाप द्वारा सत्य देवता ठाहो था, पोइ हुते सत्संग आदि न हूंदो। सत्संग हिते भक्ति मार्ग में कंदा आहिनि। सम्झंदा आहिनि सभु ईश्वर जा रूप आहिनि, कुझु बि न आहे, सम्झंदा आहिनि। बाबा वेही सम्झाईंदा आहिनि, कलयुग में सभु पाप आत्मायूं आहिनि, सत्युग में हूंदा आहिनि पुण्य आत्मा। राति ॾींहं जो फ़र्क़ु आहे। तव्हां हाणे संगम ते आहियो, कलयुग ऐं सत्युग ॿिन्हिनि खे ॼाणंदा आहियो। मूल ॻाल्हि हिननि ते हुन पार वञण जी आहे। मूल ॻाल्हि छा आहे कि हाणे असांखे हुन पार वञिणो आहे। मूल ॻाल्हि आहे कि हाणे असांखे हुन पार वञिणो आहे। खीर सागर ऐं विषय सागर जो गायन बि आहे न, परंतु अर्थ कुझु न सम्झंदा आहिनि। हाणे बाप वेही कर्म अकर्म जो राज सम्झाईंदा आहिनि। कर्म त मनुष्य ई कंदा आहिनि, पोइ कोई कर्म अकर्म हूंदो आहे, कोई विकर्म थी वेंदो आहे। रावण राज्य में सभु कर्म विकर्म थी वेंदा आहिनि, सत्युग में विकर्म थींदो न आहे। छोजी हुते त आहे ई राम राज्य। सत्युग में विकर्म न हूंदो आहे, छोजी हुते त आहे ई राम राज्य। बाप सां वरदान पायल आहे, रावण ॾींदो आहे श्राप। इहा दुख सुख जो खेल आहे। सुख में सभु बाप खे यादि न कंदा आहिनि, दुख में सभु बाप खे यादि कंदा आहिनि, सुख में कोई न कंदा आहिनि। हुते विकार हूंदो न आहे। ॿारनि खे सम्झायो आहे, सैम्पलिंग लॻाईंदा आहिनि। हीअ सैम्पलिंग लॻाइण जी रस्म बि हाणे पई। बाबा सैम्पलिंग लॻाइणु शुरू कई। अॻियां जॾहिं ब्रिटिश गवर्नमेंट हुई त कॾहिं अख़बार में न पवंदो हुयो कि झाड़नि जी सैम्पलिंग लॻाईंदा आहिनि। हाणे बाबा वेही देवी देवता धर्म जो सैम्पलिंग लॻाईंदा आहिनि। ॿियो कोई सैम्पलिंग न लॻाईंदा आहिनि। ॾाढा धर्म आहिनि, देवी देवता धर्म प्राय लोप आहे।
धर्म भ्रष्ट कर्म भ्रष्ट थियण जे कारण नाम ई उल्टो सुल्टो रखी छॾियो आहे। नाम ही उल्टो सुल्टो रखी छॾियो आहे। जो देवता धर्म जा आहिनि उन्हनि खे पोइ न देवी देवता धर्म में अचिणो आहे। हर हिक खे पंहिंजे धर्म में अचिणो आहे न। क्रिश्चन धर्म जो खे कॾहिं क्रिश्चन धर्म सां निकिरी करे पोइ देवी देवता धर्म में अची न सघंदा आहिनि। मुक्ति त थी न सकती है ना, मुक्ति त थी न सकती आहे। हा, कोई देवी देवता धर्म जो कन्वर्ट थी करे क्रिश्चन धर्म में हली वेंदो त उहो पोइ लौटी करे पंहिंजी देवी देवता धर्म में अची वेंदो। उन्हनि खे ज्ञान और योग ॾाढो सुठो लॻंदो। इन सां सिद्ध आहे कि इहे पंहिंजे धर्म जो आहे। इन में ॾाढी विशाल बुद्धि खपे, सम्झण ऐं सम्झाइण जी धारणा करणी आहे न। किताब पढ़ी करे न ॿुधाइणी आहे। जीअं कोई गीता ॿुधाईंदा आहिनि, मनुष्य वेही करे ॿुधंदा आहिनि, है न। बाबा चवनि था हिते धारणा करणी हूंदी आहे। धारणा करे पोइ ॿियनि खे सम्झाइणो बि आहे। हिते सिर्फ़ु किताब पढ़ी करे ॿुधाइणी न आहे। जीअं कोई गीता ॿुधाईंदा आहिनि, मनुष्य वेही करे ॿुधंदा आहिनि। कोई त गीता जो श्लोक हिकदमि कंठ करे वठंदा आहिनि। बाक़ी त हिननि जो अर्थ हर हिकु पंहिंजो पंहिंजो वेही कढंदा आहिनि। श्लोक सॼा संस्कृत में आहिनि। हिते त गायन आहे कि सागर खे शाही ठाहे छॾियो, सॼो जंगल कलम थी वञे त बि ज्ञान जो अंत न आहे। गीता त ॾाढी नंढी आहे, 18 अध्याय आहे। एतिरी नंढी गीता ठाहे करे गले में पाईंदा आहिनि। ॾाढा पतला अक्षर हूंदा आहिनि, गले में पाइण जी बि आदत थींदी आहे। केतिरा नंढा लॉकेट ठाहींदा आहिनि। वास्तव में त सेकेंड जी ॻाल्हि आहे। बाप जो ठहियो जीअं कि विश्व जो मालिक ठहियो। बाबा असां तव्हांजा हिकु ॾींहं जा ॿार आहियूं ईअं बि लिखणु शुरू कंदा आहिनि। हिकु ॾींहं में निश्चय थियो ऐं फट सां पत्र लिखंदा आहिनि। ॿार ठहियो त विश्व जो मालिक थियो न। इहे बि कोई जी बुद्धि में मुश्किल वेंदो आहे। तव्हां विश्व जा मालिक ठहींदा आहियो, हुते ॿियो कोई खंड न हूंदो आहे। नाम निशान सभु गुम थी वेंदो आहे। कोई खे मालूम बि न रहंदो कि इहे खंड हुया। अगरि हुया त ज़रूरु हुन जी हिस्ट्री जोग्राफी खपे। हुते इहा थींदो ई न आहे। इन करे चइबो आहे तव्हां विश्व जा मालिक ठहिण वारा आहियो। बाबा सम्झाईंदा आहिनि मां तव्हांजो बाप बि आहियां, ज्ञान जो सागर आहे। इहे त ॾाढो ऊच ते ऊच ज्ञान आहे जंहिंसां असां विश्व जा मालिक ठहींदा आहियूं, है न। असांजो बाप सुप्रीम आहे। सत्य बाप, सत्य टीचर, सत्य ई ॿुधाईंदा, बेहद जी शिक्षा ॾींदा आहिनि बाबा, है न। बाबा सम्झाईंदा आहिनि मां तव्हांजो बाप बि आहियां, ज्ञान सागर बि आहियां। इहे त ॾाढा ऊच ते ऊच ज्ञान आहे जंहिंसां असां पूरे विश्व जा मालिक ठही वेंदा आहियूं। बाबा असांजो सुप्रीम बाप, सत्य टीचर, सत्य ॿुधाईंदा आहिनि, बेहद जी शिक्षा ॾींदा आहिनि, बेहद जो गुरू आहे, सभिनि जी सदगति करे ॾींदा आहिनि बाबा, है न। सभिनि जी सदगति करे छॾींदा आहिनि। हिक जी महिमा कई त उहा महिमा पोइ ॿिए जी न थी सघंदी आहे। पोइ उहा आप समान ठाहे तॾहिं थी सघे। त तव्हां बि पतित पावनी ठहिरियो न। सतनाम लिखंदा आहिनि, पतित पावनी गंगायूं या मातायूं आहिनि। शिव शक्ति कहो, शिववंशी चओ। शिववंशी ब्रह्मा कुमार कुमारी, शिववंशी त सभु आहिनि। बाक़ी ब्रह्मा द्वारा रचना रचंदा आहिनि त संगम ते ई ब्रह्मा कुमार कुमारियूं हूंदियूं न, है न। ब्रह्मा द्वारा एडॉप्ट कंदा आहिनि। पहिरियों त ब्रह्मा कुमार कुमारियूं आहिनि। कोई बि इतराज़ उठाए त उन्हनि खे चओ
ये प्रजापिता ब्रह्मा आहे, इन्हनि में प्रवेश कंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि ॾाढे जन्मनि जे अंत में मां प्रवेश कंदो आहे। ॾेखारींदा आहिनि विष्णु जी नाभि सां ब्रह्मा निकितो। अच्छा, विष्णु पोइ कंहिंजी नाभि सां निकितो? इन्हनि में ईअं अहिड़ो निशान ॾेई सघंदा आहियूं कि ॿई ओत पोत आहिनि, मतिलबु ब्रह्मा सो विष्णु, विष्णु सो ब्रह्मा। उहो उन्हनि सां पैदा थिया। उन्हनि खे लॻंदो आहे 1 सेकेंड, उन्हनि खे लॻंदो आहे 5000। ये वंडरफुल ॻाल्हियूं आहिनि, तव्हां वेही सम्झाईंदा आहियो। बाबा चईंदा आहिनि लक्ष्मी नारायण 84 जन्म वठंदा आहिनि, पोइ उन्हनि जे ई ॾाढे जन्मनि जे अंत में मां प्रवेश करे इहा ठहींदो आहे। सम्झण जी ॻाल्हि आहे न, वेठो त सम्झाईंदा कि इन्हनि खे ब्रह्मा छो चईंदा आहिनि, वियो त असां सम्झायूं। सॼी दुनिया खे ॾेखारण लाइ इहे चित्र ठाहिया आहिनि, असां सम्झाए सघंदा आहियूं। सम्झण वारा ई सम्झंदा, है न, सम्झण वारा ई सम्झंदा, असां सम्झाए सघंदा आहियूं। न सम्झण वारनि जे लाइ चईंदा इहे असांजे कुल जो न आहे। वीचारा भल उते वेंदा ज़रूरु, परंतु प्रजा में अची वेंदा। असांजे लाइ त सभु वीचारा ई आहिनि। ग़रीबनि खे वीचारा चइबो आहे। केतिरी पॉइंट्स ॿारनि खे धारणा करणी आहे, भाषण करिणो हूंदो आहे न टॉपिक ते। ये टॉपिक कोई कम आहे छा? प्रजापिता ब्रह्मा और सरस्वती 4 भुजाएं ॾेखारींदा आहिनि त 2 भुजा बेटी जी थी वई। युगल त न आहिनि, युगल त वास्तव में बसि विष्णु आहे। ब्रह्मा जी बेटी सरस्वती, शंकर खे बि युगल न चईंदासीं, हिन कारण शिव शंकर चई छॾंदा आहिनि। हाणे शंकर छा कंदा आहिनि? विनाश त एटॉमिक बॉम्ब सां थींदो। बाप कीअं वेही ॿारनि जी मौत कंदो? बिना बाप कराए त पाप थी वञे न। बाप त आहे ई, ॿियो ई शांतीधाम वापसि हली वेंदा आहिनि बिग़ैर महिनत। बाबा त ॿियो ई सभिनि खे शांतीधाम वठी वेंदा आहिनि बिग़ैर महिनत, है न। बाबा कंहिंखे मारंदा न आहिनि। बाबा त चईंदा आहिनि न मां सभिनि खे पावन ठाहे मथे वठी वेंदुमि। हिसाब किताब चुक्तो कराए सभु घर वेंदा। छो जे क़यामत जो समय आहे। बाबा ईंदा ई आहिनि सर्विस ते, सभिनि खे सदगति ॾेई वेंदा आहिनि। तव्हां बि पहिरियों गति पोइ सदगति में ईंदव। ये ॻाल्हियूं सम्झण जी आहिनि। इन ॻाल्हियुनि खे जरा बि कोई ॼाणंदो न आहे। तव्हां ॾिसंदा आहियो कोई त ॾाढो मथो खपाईंदा आहिनि, बिल्कुलु सम्झंदा ई न आहिनि। जो कुझु सुठो सम्झण वारो हूंदो उहो अची करे सम्झंदा। चओ हिकु ॻाल्हि ते सम्झणो आहे त टाइम ॾियो। हिकु ॻाल्हि ते सम्झणो आहे त टाइम ॾियो। हिते त सिर्फ़ु हुकुम आहे, सभिनि खे बाप जो परिचय ॾियो। हिते त सिर्फ़ु हुकुम आहे कि सभिनि खे परिचय ॾियो, है न। जो कुझु सुठो सम्झण वारा हूंदा उहो अची करे सम्झंदा। बाक़ी हिकु ॻाल्हि सम्झणो आहे त टाइम ॾियो। बाक़ी बाबा जो परिचय त सभिनि खे ॾियणो आहे। इहा आहे ई कांटनि जो जंगल। छो जे हिकु ॿ खे दुख ॾींदा रहंदा आहिनि। हिनखे दुखधाम चइबो आहे। सतयुग आहे सुखधाम। सुखधाम सां दुखधाम कीअं ठहींदो आहे इहे बि तव्हांखे सम्झायो आहे। दुखधाम सां सुखधाम कीअं ठहींदो आहे इहे बि बाबा असांखे सम्झायो। लक्ष्मी नारायण सुखधाम में हुया, पोइ इहे 84 जन्म वठी दुखधाम में अची वेंदा आहिनि। पहिरियों सुखधाम में हुया, पोइ दुखधाम में अची वेंदा आहिनि। इहे ब्रह्मा जो नाम बि कीअं रखियो आहे? बाबा चईंदा आहिनि मां हिननि में प्रवेश करे ॿेहद जो संन्यास कराईंदो आहे। फट सां संन्यास कराए छॾां। छो जी बाबा खे सर्विस कराइणी आहे, उहो ई कराईंदा आहिनि। हिननि जी पिछाड़ी ॾाढा निकिता, जंहिंजो नाम वेही रखियो बाबा।
उहो माण्हू पोइ चईंदा आहिनि बिल्ली जे पूंगड़ा वेही ॾेखारींदा आहिनि। इहे सभु दंत कथायूं आहिनि। बिल्ली जे पूंगड़े त कीअं थी सघे, बिल्ली थोरी वेही ज्ञान ॿुधाईंदी। बाबा युक्तियूं ॾाढी बतलाईंदा रहंदा आहिनि। कोई ॻाल्हि कंहिंखे सम्झ में न अचे त चओ, उन्हनि खे चओ जेसि ताईं अलफ़ खे न सम्झो त ॿियो कुझु सम्झी न सघंदव। हिकु ॻाल्हि निश्चय करो, लिखो, न त भुलिजी वेंदव, माया भुलाए ॾींदी। मुख्य ॻाल्हि आहे बाप जे परिचय जी। असांजो बाप सुप्रीम बाप टीचर आहे जो सॼे विश्व जे आदि मध्य अंत जो राज सम्झाईंदा आहिनि। जंहिंखे कोई जो पतो न आहे। इहे सम्झाइण में टाइम खपे। जेसि ताईं बाप खे न सम्झो तेसि ताईं प्रश्न उठंदा ई वेंदा, प्रश्न ई कंदा रहंदा। अलफ़ न सम्झो त ॿिए खे कुझु न सम्झंदव। मुफ़्त संशय उठाईंदा रहंदव। ईअं छो? शास्त्रनि में त ईअं चईंदा आहिनि न। हिन करे पहिरियों सभिनि खे बाप जो परिचय ॾियो। मुफ़्त संशय उठाईंदा रहंदा। ईअं छो, उअं छो? शास्त्रनि में त ईअं चईंदा आहिनि। इन करे बाबा चईंदा आहिनि ॿियो कुझु, पहिरियों बाप जो परिचय ॾियो। अगरि अॻियां संशय बि आयो त कम से कम बाबा जो परिचय त वठी वेंदो न। असांजो त मेन टारगेट इहो आहे न। अच्छा, मीठे मीठे सिक लदे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, करम अकरम विकरम जी गुह्य गति खे बुद्धि में रख। हाणे कोई विकरम न करिणो आहे। ज्ञान युग जी धारणा करे करे ॿियनि खे ॿुधाइणो आहे। ज्ञान युग जी धारणा करे करे ॿियनि खे ॿुधाइणो आहे। ॿियो आहे सत्य बाप जी सत्य नॉलेज ॾेई करे मनुष्य खे देवता ठाहिण जी सर्विस करणी आहे। विकारनि जी दलदल सां सभिनि खे कढणो आहे। ईअं न करते करते ख़ुदि फसी वञो। संकल्प स्वप्न में बि न फसणो आहे। हिकदमि अविद्या थी वञे। वरदान, अलौकिक नशे जी अनुभूति द्वारा निश्चय जो प्रमाण ॾियण वारा सदा विजयी रहो। अलौकिक रूहानी नशो निश्चय जो दर्पण आहे। निश्चय जो प्रमाण आहे नशो, ऐं नशे जो प्रमाण आहे ख़ुशी। जो सदा ख़ुशी ऐं नशे में रहंदा आहिनि उन्हनि जे साम्हूं माया जी कोई बि चाल हली न सघंदी आहे। है न। बेफ़िक्र बादशाह जी बादशाही जे अंदरि माया अची न सघंदी आहे। अलौकिक नशो सहज ई पुराणे संस्कार खे भुलाए ॾींदो। इन करे सदा आत्मिक स्वरूप जे नशे में रहो। अलौकिक जीवन जे नशे में रहो। फ़रिश्तेपन जे नशे में रहो। देव भविष्य जे नशे में रहो त विजयी थी वेंदो। स्लोगन आहे, मधुरता जो गुण ई ब्राह्मण जीवन जी महानता। इन करे मधुर ठहो, मधुर ठाहियो। अव्यक्त इशारो, जीअं विदेही बाप दादा खे देह जो आधार वठिणो पवंदो आहे ॿारनि खे विदेही ठाहिण लाइ, ईअं तव्हां सभी जीवन में रहंदे, देह में रहंदे विदेही आत्मा स्थिति में स्थित थी हिन देह द्वारा करावना ठही करे करे कर्म करायो। ये देह करणहार आहे, तव्हां देही करावनहार आहियो। हिन स्थिति खे विदेही स्थिति चइबो आहे। है न। ये देह करणहार, मां आत्मा करावनहार, ऐं मुंहिंजे आत्मा खां केरु थो कराए? शिव बाबा। इन खे ई फॉलो फादर चइबो आहे। बाप खे फॉलो करण जी स्थिति आहे सदा अशरीरी भव, विदेही भव, निराकारी भव। अशरीरी भव, विदेही भव, निराकारी भव। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।